सिंध जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे मुलाज़मनि पारां जोड़ियल इतिहाद जे प्लेटफार्म तां पघारुनि ऐं पेंशन में 50% वाधि, डिस्पैरिटरी रिडक्शन अलाउंस ऐं रिटायर्ड मुलाज़मनि खे ग्रुप इंश्योरेंस समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सॼी सिंध मां ग्रेड 1 खां 20 ग्रेड ताईं तालीम, आपाशी समेत मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी मुलाज़मनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां शिरकत कई। मुलाज़मीन मुज़ाहिरे दौरान चिता ॾिनो त संदन मुतालबा तस्लीम न कया विया त वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च कंदासीं, जंहिं बाद सिंध हुकूमत ऐं मुलाज़मनि विच में राब्ते लाइ सूबाई वज़ीर नासिर शाह जी जोड़ियल कमेटी जूं ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियूं नाकाम थियण बाद मुज़ाहिरीन कराची प्रेस क्लब खां CM हाउस रवाना थिया त पुलिस जी वॾी नफ़री खेनि सिंध असेंबली खां प्रेस क्लब वेंदड़ रोड ते रोके वरितो। उन दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में झड़पूं थियूं। पुलिस मुज़ाहिरीन ते लठबाज़ी करे ॻोड़ा आणींदड़ गैस इस्तेमाल करे मुज़ाहिरीन खे छिड़ विछिड़ करे छॾियो। जॾहिं त कुझु मुज़ाहिरीन पुलिस जूं रुकावटूं तोड़े पोलो ग्राउंड ताईं पहुता त पुलिस खेनि रोके वरितो। बाद में समूरा मुज़ाहिरीन ॿीहर कराची प्रेस क्लब गॾु थिया। हिकु भेरो ॿीहर रेड ज़ोन ॾांहुं वधण लॻा त पुलिस ॿीहर मथां ॻोड़ा आणींदड़ गैस इस्तेमाल कई। गैस जा शेल प्रेस क्लब अंदरि पिणु किरिया ऐं पुलिस मुज़ाहिरीन खे प्रेस क्लब ताईं महदूद करे छॾियो। मुज़ाहिरीन जी अॻुवाणी कंदड़ अशरफ ख़ासकेली चयो त पुरअमन तरीक़े सां एहतिजाज रिकॉर्ड कराइण आया हुआसीं, पर पुलिस पारां खेनि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। हुन चयो त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत खां मुलाज़मनि जी पघार में 50% वाधि जो मुतालबो कयो, पर सिंध में PP हुकूमत मुलाज़मनि जी पघार में 10% वाधि करे पंहिंजी ई पार्टी पॉलिसी जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। असां जूं सूबाई वज़ीर नासिर शाह सां ॻाल्हियूं थियूं, जंहिं समूरा मुतालबा नाजाइज़ करार ॾिना ऐं वॾे वज़ीर सां पिणु ॻाल्हायो। CM का ख़ातिरी न कराइण बदिरां वक़्तु घेरे रहियो हो, जंहिं ते असां लिखत में मुतालबनि जी मञता जी घुर कई, जेका सिंध हुकूमत क़बूल न कई। पुलिस 50 खां वधीक मुलाज़मनि खे गिरफ़्तार करे खणी वई। गस्ता प्रेसिडेंट कंबर शदा कोट असांजा मुतालबा 70% पघार, DRA ऐं ॿिया अलाउंस जेका आहिनि उहे असांखे ॾिना वञनि। हिते CM हाउस खे ॾिना था वञनि, उनखे सेक्रेटरी खे ॾिना था वञनि। असांजो इहो मुतालबो आहे, इन लाइ सभु कठे थिया आहियूं। असांजो गस्ता जो प्रेसिडेंट मर्कज़ जो साईं अशरफ ख़ासकेली साहिबु आहे, उहो चेयरमैन आहे असांजो। असां उन जॾहिं आया आहियूं मक़सदु पूरो करण लाइ। हिन महिल असां ते लाठी चार्ज थी आहे, शेलिंग थी आहे। मुंहिंजो नालो बदरुद्दीन गोरड़ आहे ऐं मां एजुकेशन डिपार्टमेंट सां तालुक़ु रखां थो। मां मौजूदा हींअर गस्ता ज़िला दादू जो जनरल सेक्रेटरी आहियां। जीअं त असां हिते तमामु हिकिड़ा सिंपल मुतालबा रखी आयासीं, छो त हिकु सिंध में हिकु पाकिस्तान में हिते 2-3 कानून नाफ़िज़ कया विया आहिनि। जेकॾहिं उहो कोई असेंबली जो मेंबर आहे उनजी सैलरी, उन्हनि जूं मराहतूं अलॻि आहिनि। जेकॾहिं उन्हनि जो कोई फाइनेंस जो आहे त उन्हनि जो अलॻि आहिनि, जेकॾहिं कोई वफ़ाक़ जो आहे त उन्हनि जो अलॻि आहिनि। ऐं असां जेके हिते जनरली एजुकेशन डिपार्टमेंट आहे या मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा जेके असां मुलाज़िम आहियूं, उन्हनि सां नाजाइज़ी हमेशह कई वेंदी आहे। जीअं त जेकॾहिं असां हिन वक़्तु भेटियूं था त ॿियनि सूबनि में 3 सालनि में 70% DRA वधायो वियो आहे, लेकिन सिंध गवर्नमेंट 3 सालनि खां वठी मुसलसल इहा नाइंसाफ़ी करे रही आहे। गस्ता ज़िलो क्यामाड़ी साईं, असां उस्तादनि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। ही उस्ताद जेके आहिनि, असां तव्हांखे ऑफिसर कयो आहे मुराद अली शाह, तूं उस्तादनि खां पढ़ियो आहे ऐं उन्हनि उस्तादनि ते एॾो ज़ुल्म ऐं बरबत जेका थी आहे, हिकु दफ़ो न 2 दफ़ा हुनजे मथां आंसू गैस जा शेल हणी। असांजो हक़ु आहे मुराद अली शाह, तव्हां ॻाल्हि खे सम्झो। पहिरियों त मां तमामु घणो शुक्रगुज़ार ऐं कोशिश न्यूज़ वारनि जो जिन असांजी इहा कवरेज कई आहे। जीअं त तव्हांजे साम्हूं मां जनरल सेक्रेटरी गस्ता डिस्ट्रिक्ट कंबर शदाद खां आयल आहियां हिते, ऐं असांजो भरपूर हिते जेका आहे असांजी पंहिंजो प्रोटेक्ट आहे, उहो आहे पंहिंजो इन बजट जे ख़िलाफ़ ऐं इंश्योरेंस जे ख़िलाफ़। ग्रुप इंश्योरेंस आहे असांजी, जेका असांजी पंहिंजी पे मां कटी वेंदी आहे, पर अब इहो थिए थो जेको असांजो गुज़ारे थो वञे उनखे ॾियनि था, जेको असांजो उस्ताद रिटायर थो थिए उनखे नथी ॾिनी वञे। उन खां अलावा काफ़ी असां भरपूर मतिलबु आराम जे हिकिड़े सुकून जे हुनखे प्रोटेक्ट खे उनजे मथां गोलियूं प्लास्टिक जूं हलाई वयूं आहिनि, शेलिंग कई वई आहे। ऐं असांजे 10 खां 15 मुंहिंजे पंहिंजे ज़िले जा उस्ताद हिनमहिल ताईं उहे चावड़नि में अंदरि वेठा आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त गिरफ़्तार कयल मुलाज़मनि खे फ़ौरी आज़ादु कयो वञे, मुलाज़मनि जी पघार में 50% वाधि करे जाइज़ मसइला हल कया वञनि। कैमरा टीम सां गॾु मसरूर खोड़ो, कोशिश डिजिटल, कराची।